पीटीआई अकाउंट चौधरी परवेज इलाही एक भेरो ॿीहर गिरफ़्तार। इस्लामाबाद पुलिस परवेज इलाही के लाहौर जे कैनाल रोड वटां गिरफ़्तार करे वठी वई। लाहौर हाई कोर्ट नेब केस में गिरफ़्तार चौधरी परवेज इलाही के आज़ाद करण जो हुकुम ॾींदे खेसि कंहिं बि केस में गिरफ़्तार या नज़रबंद न करण जो हुकुम ॾिनो हो। परवेज इलाही हाई कोर्ट खां घर लाइ रवानो थियो त इस्लामाबाद पुलिस खेसि लाहौर जे कैनाल रोड तां 3MPO तहत ॿीहर गिरफ़्तार करे वरितो। परवेज इलाही के इस्लामाबाद मुंतकिल कयो पियो वञे। गरीब जो 400 रुपया कमाइण वारो उन जो हिकिड़ो भेजो खाई नथा सघनि। 500 कमाइण वारो मज़दूर पूरी न थींदी त किथां हूंदो? लाज़िम या बचनि समेत ख़ुदकुशी करण ते मजबूर थींदो। हाणे असांजी दिलि इहो चवे थी हाणे गाॾियुनि खे रोड ते बीहारे बाहि ॾियूं। हादसे जे चाढ़ींदा था वञनि, ग़रीब माण्हू गुज़ारो किथां कनि? त ईंदड़ वक़्त में उहे वीचारा ख़ुदकुशी कंदा ताकी हाणे पोज़ीशन निगरान हुकूमत बिजली बिल से रिलीफ घुरंदड़ अवाम मथां पेट्रोल बम केराए संदन जेल चिभी करे छॾी। पेट्रोल जी क़ीमत 305 रुपया 36 पैसा ऐं डीज़ल जी क़ीमत 311 रुपया 84 पैसा फी लीटर थियण ते अवाम जी बि सहप ख़त्म थी वई। मुख़्तलिफ़ शहरनि में शटरबंद हड़ताल, मुज़ाहिरा ऐं धरना। दादू में शहरनि बिजली जा बिल गिचीअ में विझी एहतजाज कयो। काज़ी अहमद, दोदापुर ऐं ॿियनि शहरनि में बि अवाम रोडनि ते निकिरी आयो। महांगाईअ खां तंग अवाम जो चवणु आहे त हुकूमत जीअण जो हक़ बि खसणु चाहे थी। किलो अटे जो वठण जो जीअण जो हक़ ॾिनो वञे। गैर माण्हू आहियूं, मज़दूरी आई कोन, किराया कोन था लॻनि। पेट्रोल जा रेट घटायो, गरीब अवाम ॾाढी परेशान आहे। कुझु पाकिस्तानी अवाम जो कुझु रहम कयो। कमाए सॼो ॾींहुं 400 रुपया आणे असां गाॾी ते चढ़ंदा आहियूं, उहो चवंदो 13 बार हाणे 400 में छा पूरी करो? अठो खंडु अठो पती वठो। त गाॾियूं यारे छॾियूं घरनि में, पोइ हाणे वञी पिन लायूं, ॿियो छा कंदा? कराची में बिजली जे गरन बिल्स खिलाफ वापारनि जी शटरबंद हड़ताल। सदर ऐं तारिक रोड समेत शहर जे समूरनि इलाइक़नि में मुख्य कारोबारी मर्कज़ बंद रहिया। वापारियुनि पारां बिजली जा वाधू बिल वापसि वठण जो मुतालबो। वापारियुनि जो चवणु आहे त जेसीं ताईं के इलेक्ट्रिक वाधू बिल वापसि न वठंदी तेसीं ताईं एहतजाज जो सिलसिलो जारी रहंदो। गडियल क़ौमुनि जे अमन मिशन जी वज़ारती इजलास में आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर जी ख़ुसूसी शिरकत। आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर चयो आहे त आलमी अमन जी बहालीअ में गडियल क़ौमुनि जो किरदारु साराह जोॻो आहे। पाकिस्तान हिकु अहिड़ो ख़ितो चाहे थो जिते अमन, वापार, ट्रांज़िट ऐं सीड़पकारी हुजे। इलेक्शन कमीशन पारां आम चूंडूं जल्द कराइण लाइ तकबंदियूं 30 नवंबर ताईं मुकमल करण जो फ़ैसिलो। चीफ इलेक्शन कमिश्नर सिकंदर सुल्तान राजा जी सरबराही हेठि इलेक्शन कमीशन जो आला सतह इजलास जारी कयल पधिराई में चयो वियो आहे त इलेक्शन कमीशन आम चूंडूं जल्द मुमकिन बणाइण लाइ तकबंदियुनि जो मुदो घटाए छॾियो आहे। तकबंदियूं 30 नवंबर ताईं मुकमल कयो वेंदियूं। तकबंदियुनि जी तारीख़ खे नज़र खे रखंदे चूंडुनि जे शेड्यूल जो ऐलान कयो वेंदो। फेयर ट्रायल यकीनी बणाइण ऐं ॾोहारियुनि खे सोघो करण रियासत जी ज़िम्मेवारी आहे।
नेब तरमीमन सां घणा इंसानी हक़ मुतासिर थी रहिया आहिनि। सुप्रीम कोर्ट में नेब तरमीमन खिलाफ़ पीटीआई चेयरमैन जी दरख़्वास्तुनि ते ॿुधणी दौरान चीफ जस्टिस उमर बंदियाल जा रिमार्क्स। जस्टिस मंसूर अली शाह चयो त अदलिया ऐं पार्लियामेंट खे पंहिंजे तरीक़े सां हलण ॾिनो वञे, न त जमहूरी निज़ाम न हली सघंदो। जेकॾहिं पार्लियामेंटेरियंस पाण खे फ़ाइदे लाइ कानून ठाहियो आहे त अवाम खेनि वोट न ॾींदो। नेब सुप्रीम कोर्ट में रिपोर्ट जमा कराईंदे ॿुधायो आहे त अॻूणे वज़ीर आज़म शाहिद खाकान अब्बासी, मंज़ूर कादिर काका, अनवर मजीद, खुर्शीद अनवर जमाली ऐं ॿियनि नेब कानून में तरमीमनि बाद फ़ाइदो वरितो। सखर पुलिस 19 ॾींहं गुज़रण बावजूद सीनियर सहाफ़ी शहीद जान मोहम्मद महर जा मुख्य कातिल गिरफ़्तार न करे सघी। शहीद जान मोहम्मद महर जा कातिल कानून जे पकड़ खां आजा। शहीद जान मोहम्मद महर जा कातिल कचे में मौजूद हुअण बावजूद पुलिस कख भञी बीणो नाहे कयो। निगरान हुकूमत पारां रेंजर्स ज़रिए ऑपरेशन वारे ऐलान ते बि अञा अमल न थियो। राणीपुर जी पिराणी हवेली में क़तल थियल नींगरी फातिमा फड़ वारे केस में नामज़द मुख्य जवाबदार हिना शाह ऐं पीर फयाज़ शाह गिरफ़्तार न थी सघिया। पुलिस केतिरा ई ॾींहं गुज़रण बावजूद हिना शाह ऐं फयाज़ शाह जो पतो ई लॻाए न सघी। पिराणी हवेलीअ मां गुम थियल नारी सुना गुरामाणी वारे केस में गिरफ़्तार थियल पीर सुहेल शाह ऐं रियाज़ मशहूरी खे सुभाणे अदालत में पेश कयो वेंदो। पुलिस सुहेल शाह ऐं रियाज़ मशहूरी जी गिरफ़्तारी गुज़िरियल राति ज़ाहिर कई हुई। मुक़बिन जी बाज़ियाबी लाइ कश्मीर ज़िले जे नंढनि वॾनि शहरनि में शटरबंद हड़ताल। हिंदू पंचायत जे सॾ ते ज़िले जे अक्सर शहरनि में शटरबंद हड़ताल। कारोबारी मर्कज़ बंद। कश्मीर, कंदकोट, बडाणी, बख्शापुर, करमपुर, गोसपुर, तंगवाणी ऐं ॿियनि शहरनि में कारोबार बंद। मुफ़्ती बाज़ियाब कराइण जो मुतालबो। सिंध में मलेरिया तेज़ीअ सां पकड़जण लॻी। सूबे जे मुख़्तलिफ़ इस्पतालुनि में रोज़ानी 100 मलेरिया जा मरीज़ अचण लॻा। सखर शहर ऐं भरपासे में मलेरिया ते ज़ाब्तो न आयो। वधीक 100 केसिस रिपोर्ट। सिहत खाते जो चवणु आहे त 249 ॼणनि जी टेस्ट कई वई। 98 ॼणनि जी मलेरिया टेस्ट पॉज़िटिव आई आहे।